अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वइज़ क़ाल रब्बुका लिल्मलाइकति इन्नी जाइलुन फ़िल अर्दि ख़लीफ़ा क़ालू अतजअलु फ़ीहा मन युफ़्सिदु फ़ीहा वयस्फ़िकु द्दिमा व नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक क़ाल इन्नी अअलमु मा ला तअलमून वअल्लम आदम अलअस्माअ कुल्लहा थुम्मा अरदहुम अलल मलाइकति फ़क़ाल अम्बिऊनी बिअस्माइ हाउलाइ इन कुन्तुम सादिक़ीन क़ालू सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम क़ाल या आदम अम्बिहुम बिअस्माइहिम फ़लम्मा अम्बअहुम बिअस्माइहिम क़ाल अलम अक़ुल लकुम इन्नी अअलमु ग़ैबस समावाति वल अर्दि व अअलमु मा तुबदून व मा कुन्तुम तक्तुमून सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा गणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल तव्हां असांखे मग़रिब जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उनखां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला पंहिंजे तरफ़ खां जेके नेमतूं इंसान जे मथां कयूं हुयूं उन्हनि जो बयानु फरमायो हो। पोइ अल्लाह तबारक व तआला जे नेमतुनि ते इंसाननि जे तरफ़ खां जेका नाशुक्री ज़ाहिर थी उन ते तंबीह जो बयान बि फरमायो वियो त तव्हांखे पैदा असां कयोसीं किने क़तरे मां तव्हांजे लाइ ज़मीन आसमान ऐं पूरो जहान ख़लक़ियोसीं जंहिंमां तव्हां सभु जो सभु गॾे करे फ़ाइदो वठो था। पोइ बि तव्हां पंहिंजे उन मुहसिन हक़ीक़ी रब जे ज़ात खे छॾे करे पंहिंजे हथ जा बुत घड़े करे उन्हनि जा ॾुझ कया पिया हो। इंसान नाशुक्रो थी पियो। पोइ उन नाशुक्र इंसान खे अल्लाह तबारक व तआला मुहबत भरे अंदाज़ में दलाइलनि सां गॾोगॾु पंहिंजा अहसान यादि ॾियाराए इंसान खे सेखारियो हो त तूं घटि में घटि सोच त सही। उन बेक़दरे माण्हूअ वांगुरु त न थी जंहिंजी नज़र सिर्फ़ु कंहिं दोस्त कंहिं यार कंहिं पिरी प्यारे सां मुहबत दोस्तीअ में उन जे तोहफ़नि ऐं चङाइनि ते हूंदी आहे। जॾहिं को न लालची माण्हू थी पवंदो आहे कंहिंसां दोस्ती कंहिंसां भाइपी कंहिं मफ़ाद ख़ातिर हूंदी अथसि पोइ उन जे तरफ़ खां का शइ मिलंदी आहे सुठी त पोइ उन शइ में लॻी वेंदो आहे। हाणे जंहिं ॾिनी